जी नाज़रीन, रतोदरे जे नेशनल प्रेस क्लब तरफां बादशाह सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मान जे सिरे हेठि तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि टेबलोस पेश करे सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो। हुन हवाले सां पेश आहे शहज़ाद रज़ा अब्बासी जी हीअ रिपोर्ट। रतोदर में बादशाह सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे सिरे हेठि नेशनल प्रेस क्लब तरफां मच कचहरीअ जो हिकु रंगारंगी सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। अचो त इन हवाले सां हिते मौजूदु जेके हिन प्रोग्राम में मौजूदीन आहिनि, शहरवासी आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो वधीक छा चवणु आहे। सक़ाफ़त जे ॾिहाड़े ते जेको धरती टीवी पंहिंजो स्लोगन रखियो आहे त बाशऊर क़ौम ऐं उनजो मुस्तक़बिल या ईंदड़ आईंदो रोशन मुस्तक़बिल। असां चऊं था त क़ौमूं ज़िंदह उहे रहंदियूं जेके बाशऊर हूंदियूं। दरअसल जेकॾहिं तव्हां तारीख़ ॾिसंदव त जेकॾहिं मोहन जे दड़े तव्हां तारीख़ में वेंदव त 5000 साल अॻु में जॾहिं दुनिया पसमानदा हुई त असांजो ही इलाइक़ो जेको दरियाए सिंध जा किनारा इन ते रहंदड़ जेका आवाम हुई या जेका माण्हू हुया उहे सॼी दुनिया खां वधीक सिविलाइज़्ड हुया। असां रिच सक़ाफ़ती विरसे जा मालिक आहियूं। मोहन जो दड़ो में उन दौर में बैंक, उन दौर में ड्रेनेज सिस्टम ऐं स्विमिंग पूल, डांसिंग गर्ल, जॾहिं त दुनिया जी सक़ाफ़त अञा बांबड़ा ॾींदी हुई, असां वटि सक़ाफ़त एतिरी रिच हुई। ऐं ख़ुसूसन धरती टीवी जो जेको इन में रोल आहे उहो इंतिहाई अहम आहे। धरती टीवी सिंध धरतीअ जो केस जंहिं अंदाज़ सां खयो आहे, उन हवाले सां मां इहो चवंदुसि त धरती टीवी हर हवाले सां सक़ाफ़ती सिलसिले खां हटी करे बि सिंध जे मज़लूम अवाम जो जेको केस आहे उहो इक़्तिदारी ऐवाननि ताईं पहुचाइण में तमामु वॾो किरदारु अदा कयो आहे। ऐं सिंध तॾहिं आबाद थींदी जॾहिं असां तालीम हासिलु कंदासीं। उन्हनि चयो आहे त अगरि तव्हांखे कंहिं क़ौम खे अगरि बर्बादु करिणो आहे त तव्हां उनजी तालीम बर्बादु कयो, अगरि तव्हांखे कंहिं क़ौम खे सुधारणो आहे तव्हां उनजी तालीम खे सुधारियो। कैमरामैन इरफान ओडाणो सां गॾु शहज़ाद अब्बासी, धरती टीवी, रतोदरो।